समाजी तंजीम सादिक फाउंडेशन ऐं यूनाइटेड मेमून जमायत पारां ॻोठ अलीपुर वंगाणी में हिक ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें ख़ुसूसी तावन जान मोहम्मद जाफ़री फाउंडेशन कयो। हिन कैंप में सीनियर जनरल फिजिशियन खादिम हुसैन मेमून ऐं ॿारनि जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टर उमेर मेमून मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे दवाऊं ॾिनियूं। उन मौक़े ते कैंप में रज़ाकाराना तौर कम कंदड़ समाजी अॻुवान एजाज़ ममनाई, रिज़वान रज़ा मेमून, फेरोज़ अली मेमून, दोस्त अली वंगाणी, मौलाना खादिम हुसैन मशहूरी, मदद अली वंगाणी ॿियनि चयो त असां समाजी तंज़ीम वारनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं, जेके पंहिंजी मदद पाण तहत मुसलसिल मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻाए बेपहुचे ग़रीब मरीज़नि खे घर वेठे चेकअप करे दवाऊं फ़राहम करे रहिया आहिनि। हिन कैंप में बहितरीन कंपनियुनि जे दवाउनि सां गॾु मच्छरनि जे बचाव लाइ लोशन ॾियण सां गॾु मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जो एहतियाती ॾस पिणु ॾिनो वियो। जॾहिं त डॉक्टरनि जो चवणु हो त हिन वक़्तु वायरल बीमारियुनि जा मरीज़ अचनि था, जिन में वॾनि सां गॾु ॿार बि शामिल आहिनि, जिन खे एंटीबायोटिक मेडिसिन जी ज़रूरत आहे, जेका असां ॾेई रहिया आहियूं।